नाज़रीन, अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं त सिंध हुकूमत पारां सूबे अंदरि सूमर खां समूरा तालीमी इदारा खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद ग़नी चयो आहे त 28 सेप्टेम्बर खां प्री प्राइमरी, प्राइमरी ऐं मिडिल स्कूलनि में तदरीसी अमल शुरू करायो वेंदो। नाज़रीन, सूबाई वज़ीर चयो आहे त तालीमी इदारनि में शागिर्दनि लाइ मास्क पाइण लाज़मी हूंदो। SOPs ते अमल दरामद खे यकीनी बनायो वेंदो। सईद ग़नी चयो आहे त स्कूलनि खे बहरान मां कढण लाइ 20% रियायत ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। वालिदैन सूमर खां पंहिंजे ॿारनि खे स्कूल उमाणीनि। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत पारां सूबे अंदरि सूमर खां समूरा तालीमी इदारा खोलण जो ऐलान करे छॾियो आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद ग़नी चयो आहे त 28 सेप्टेम्बर खां प्री प्राइमरी, प्राइमरी ऐं मिडिल स्कूलनि में तदरीसी अमल शुरू करायो वेंदो। सूबाई वज़ीर चयो आहे त तालीमी इदारनि में शागिर्दनि लाइ मास्क पाइण लाज़मी हूंदो। SOPs ते अमल दरामद खे यकीनी बनायो वेंदो। सईद ग़नी चयो आहे त स्कूलनि खे बहरान मां कढण लाइ 20% रियायत ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। वालिदैन सूमर खां पंहिंजे ॿारनि खे स्कूल उमाणीनि।